बिछिया पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स यूनिट मटियारी जी टीम जे हाला ऐं न्यूज़ हैदराबाद प्रेस क्लबनि जे तमाम सहाफ़ियुनि सां गॾु जाणियो। सहाफ़ियुनि सां हिकिड़ी मज़बूत प्लेटफॉर्म खे हतमी शक्ल ॾियण लाइ ज़िले मटियारी जे सीनियर सहाफ़ी अब्दुल गफूर मेमण अदा भाऊ जी अॻवानी में सहाफ़ियुनि सां गॾु जाणियो करे सलाह मशवरा कया विया, जंहिंमें पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स यूनिट मटियारी तमाम सहाफ़ियुनि खे हिकु मज़बूत प्लेटफॉर्म ते गॾु खणी हलण जो अहद कयो, जंहिंमें तमाम सहाफ़िन PFU जे वर्करनि में शामिल थी करे साथ ॾियण जी यकीन ॾियारियो ऐं पंहिंजे मिशन खे अॻिते वधाइण बाबति अहम वीचार वंडिया। सैदाबाद प्रेस क्लब जे सदर कासिम कमरानी, मोहम्मदीन बलोच, शौकत इमरानी समेत समूरे प्रेस क्लब जे सहाफ़िन ऐं हाला प्रेस क्लब जे इफ्तिखार मेमण, अकीलुर रहमान, अमानुल्ला डाहिरी ऐं ॿियनि गॾु हलण जो यकीन ॾियारियो। इन मौक़े ते अब्दुल गफूर मेमण चयो त सहाफ़ी बिरादरीन सां थियल मसइला ॾाढायूं ज़ुल्म जबर ख़िलाफ़ ऐं गुरबत, मिसकीन जी बेरोज़गारी, सहाफ़िन बीमार सहाफ़ी जी सहायता लाइ ख़ुसूसी इंतज़ाम कया वेंदा। मटियारी ज़िले जे ॿियनि सहाफ़ियुनि सां जल्द मुलाक़ात करे PFU जे वर्कर यूनिट मटियारी जे बॉडी जो ऐलान करण जो फ़ैसिलो कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।